नाज़रीन, सिंध में ॿोॾि दौरान मुतासिर थियल रेलवे ट्रैक मुकम्मल बहाल न थियण करे हैदराबाद रेलवे स्टेशन ते ट्रेनूं घटि अचण करे अवाम परेशान आहे। उन हवाले सां पेश आहे ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं हैदराबाद रेलवे स्टेशन ते, जिते ट्रेनुनि जी आमद रफ़्त घटिजी वई आहे, जंहिं करे हिते अवाम तमामु घणो परेशान आहिनि ऐं मुसाफ़िरनि जी हिन रेलवे स्टेशन ते हर वक़्तु रश लॻल रहे थी। छाकाणि त केतिरियूं गाॾियूं जेके आहिनि ॿोॾि दौरान ट्रैक खे नुक़सानु पवण जे करे उहे गाॾियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि, जंहिंजे करे हिते एकड़ बेकड़ जेके गाॾियूं हलनि थियूं उन्हनि में सफ़र करण जे लाइ मुख़्तलिफ़ हंधनि खां जेके माण्हू अचनि था ऐं वरी हिन वञनि था, उन हवाले सां हिते रेलवे स्टेशन ते उन्हनि माण्हुनि जी रश लॻल रहे थी ऐं हिते जेके ट्रेनूं तमामु घटि थी वियूं आहिनि। उन जे करे अचो त न मुसाफ़िरनि खां पुछूं था त खेनि सफ़री सहूलियत कीअं मिले थी। पाकिस्तान की हुकूमत की मर्ज़ी है, यहाँ पे खड़े हुए काफ़ी देर से परेशान हो रहे हैं, वेट कर रहे हैं गाड़ियों का। गाड़ियों की कोई आमदन नहीं है, ना कोई रूटीन बनी हुई है, काम धंधे से परेशान हो रहे हैं। मुसाफ़िर पाण देर सां अचनि था या टिकट घटि थी मिले या रश जे करे का इन जे करे मिले थी ऐं ट्रैफिक घणी जाम थी थी किथे किथे। तकरीबन हमें 1 घंटा हो गया यहाँ खड़े हुए और मीरपुर ख़ास जाना है। ट्रेन का कुछ पता नहीं है अभी तक कोई आसरा नहीं है कि ट्रेन आएगी भी नहीं आएगी। तकरीबन रेलवे का निज़ाम ही ख़राब है सारा। ट्रेन लेट है क्योंकि हम सुबह भी यहाँ से खुआर होके गए। 4 बजे की ट्रेन थी रात की कराची की, हम कराची जा रहे हैं और वो आई है सुबह 5:20 पे। हमने मोबाइल पे शेड्यूल लेगा तो हम घर चले गए थे और अभी भी 5 मिनट हमें हो गए खड़े हुए। अब देखिए कब तक गाड़ी आती है। अभी हमको आए हुआ आधे घंटे हो गए, ज़्यादा हो गया। बहुत टाइम से आते हैं और टाइम से गाड़ी नहीं आती है। हमें जाना है अपनी मंजिल पर, अभी तक गाड़ी का पता नहीं है। बच्चे छोटे छोटे, सर्दी है तुम्हें पता है, वही रात हो जाएगी फिर बच्चे परेशान होते हैं। अब बस ये है कि मेहरबानी हो, हुकूमत को चाहिए कि थोड़ा अपना ताउन सही करे ट्रेनों का। तकरीबन ट्रेन ॿुधाईंदा 3.5 कलाक लेट आहे। असां तकरीबन 12 बजे 12:30 बजे ते वेठा आहियूं। अञा चवंदा कि टंडो आहे त न पहुची आहे, टंडो आहे त पहुचण वारी आहे। तकरीबन 4:30 पौणे 5 बजे थींदी। मुसाफ़िर परेशान आहिनि, रेलवे जो को बि हाल कोन्हे को। असां इहो ख़बर न आहे, लेट अचे थी, अॼु बि गाड़ी लेट में आहे, कॾहिं अचे थी। असीं वञूं था हैदराबाद खां चढ़ी छोर। बस ट्रेनें अक्सर लेट इसलिए आती है क्योंकि इंतज़ामिया यहाँ की जो है वो थोड़ा सा जो है ना टाइम टेबल को मेंटेन नहीं करती है। अगर टाइम टेबल को मेंटेन करे इंतज़ामिया यहाँ की रेलवे, तो जो है वो ट्रेनें भी जो है वो टाइम के ऊपर आएँ और मुसाफिरों को मुश्किल भी ना हो। जी नाज़रीन, तव्हां ही ॾिठो त हीअ जेका 12 वॻे वारी ट्रेन ही माण्हू इंतज़ारु कनि पिया, टिकटूं वठी हिन मुसाफ़िर खाने ते वेठल रहिया, काफ़ी परेशान हुआ। जेके हिन वक़्तु 4 वॻे खां पोइ ही जेका ट्रेन आई आहे, तव्हां रश ॾिसो था। ट्रेनूं घटि हुजण जे करे हिते केतिरा ई मुसाफ़िर जेके आहिनि उहे परेशान आहिनि ऐं हिन महिल गाॾी आई आहे त हिते रश आहे। हिन गाॾी में मुसाफ़िर जे वेहण जी जॻह तमामु घटि हुजे थी, छाकाणि त हिते केतिरा ई मुसाफ़िरनि जो इहो चवणु आहे त हिन गाॾी में असां चढ़ूं था, सीटूं न आहिनि त पोइ हू जेके हुन वॉशरूम में वेही बि पंहिंजो उते सफ़र कनि था। इन जे करे ट्रेनूं घटि हुजण जे करे अवाम खे तमामु घणी परेशानी खे मुंहुं ॾिसणो पइजी थो वञे। ऐं हीअ गाॾी जीअं बीठी आहे त हिते पब्लिक ॾिसो, एतिरी सारी पब्लिक जेका आहे उहा सिर्फ़ु हिकिड़ी ट्रेन जे इंतज़ार में बीठी हुई। ऐं हिन ट्रेन ते जॾहिं माण्हू जॾहिं हिन जे पोयां भाॼ जीअं पइजी वेंदी आहे माण्हुनि में, अहिड़े नमूने सां हीअ ट्रेन जेका आहे हिन ट्रेन ते एतिरा माण्हू जेके आहिनि उन में वेही नथा सघनि, पर हीअ जेके ट्रेनुनि जा वॉशरूम आहिनि उन्हनि में बि वेही पंहिंजो सफ़र कनि था। छाकाणि त ट्रेन जो सहूलियत हिननि खे सुठी सहूलियत मिले थी, पर उन जे करे ट्रेनूं घटि हुजण जे करे अवाम सख़्तु परेशान आहे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़, हैदराबाद।